इंसाफ कयो इंसाफ कयो ज़रूरी लीधो कानूनी कार्रवाई कयो असांजा टे हमारा मरी विया त चोथों हमारा असांजो जेके मरी न बाबा जो पुट जो अख्तर इहो त माण्हुनि खे जे सभिनी खे पतो हुजे अख्तर खोसे जो ज़रूरी दवाऊं खपे ज़हरीलूं माना बिना की वजह जे बिना माफ़ थो करे ज़ुल्म थो करे आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं मेराण प्रेस क्लब जी टीम हिते मौजूदु आहे। ॻोठ अंबार जो इलाइक़ो आहे मज़ार खोसो ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त मज़ार खोसे में 3 नौजवान अॻ में ज़हरीली दवाऊं पी करे ख़ुदकुशियूं करे चुका आहिनि। जॾहिं त जेके दुकानदार आहिनि उहे बिगैर तस्दीक जे बिगैर पुछण जे बिगैर वॾनि माण्हुनि जे नंढनि नौजवाननि खे ज़हरीली दवाऊं ॾेई रहिया आहिनि ऐं का बि घर में अणबणत थिए थी त उहे नौजवान उहे दवाऊं पी ऐं ख़ुदकुशी करे था छॾनि, जिन में 3 नौजवान ॿ नौजवान हिकु नंढड़ी छोकिरी मासूम न्याणी उहा बि ख़ुदकुशी करे चुकी आहे। जॾहिं त चोथों वाक़ियो कल्ह पेश आयो आहे साॻे ई घर मां हाजी अली हसन खोसो आहे जंहिंजो हिकु पुटु अॻ में ज़हरीली दवा पी ख़ुदकुशी करे चुको आहे। हिन जो भाइटियो हिन जी भाइटी बि अहिड़ो क़दम खणी चुका आहिनि जेके पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए वेठा आहिनि। जॾहिं त कल्ह अली दोस्त खोसो आहे उहो बि हाजी अली हसन जो जंहिं बि ज़रई दवा वठी करे ज़हरीली दवा पीती मगर हिन खे ॻणती जोगी हालत में तकिड़ो सुतत लाड़काणा ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो जिथे हिन जी हयाती बचाई वई। वधीक इहा हाजी अली हसन मौजूदु आहे पंजनि ॿियनि रिश्तेदारनि पंजनि ॻोठाणनि सां वधीक हिन खां पुछंदासीं। जी हाजी अली हसन जी सही मुंहिंजो सिंगे चवंदा नालो हाजी अली हसन मां पुटु आहियां मज़ार खोसे जो जंहिंमें सिंगे चवां लॻ अंबार जो असांजो ॻोठु आहे। हाणे अहिड़ो ज़ुल्म मुंहिंजो पुटु अॻ में वियो हलियो सिंगे चवां मुंहिंजी भाइटी हुई आहे मुंहिंजो भाइटियो वियो उन्हनि जा नाला छा हुया जी? उनजो नालो सिकंदर मुंहिंजे पुट जो भाइटियो ऐं भाइटी जो सिंगे चवां रोज़िया ऐं हुनजो नदीम उन्हनि ज़हरीली दवा पी ऐं ख़ुदकुशी करे पंहिंजूं हयातियूं विञाए वेठा। असांखे का ख़बर ई न हुई जॾहिं हिनखे जो दवा न हिन हेज वठिजी वियो पोइ हिनखे मूं पुछा की हिनखे अलाह बचायो हिन चयो असांखे हिन ई ॾिनी आहे कंहिं ॾिनी आहे इन सिंगे चवां न बाबा पुट सिंगे चवां अख्तर दवा ॾियां मूंखे पोइ उन खे मुंहिंजो हाणे मां भला ज़ुल्म कयां मां हाणे मूंसां न आ कमु एस पी खे कयां अदालत मुंहिंजी करे जेको जेके चङा आहिनि सुठा आहिनि उहे मुंहिंजी अदालत कनि मां काॾे वञा कहिड़ो हिन ज़हरीली दवा इस्तेमालु कई पोइ हिन जी हालत ॻणती जोगी थी वई। हिनखे किथे तव्हां खणी विया? असां खणी वियासीं लाड़काणे। अच्छा लाड़काणे घणो टाइम उते हुयो? उते असां 24 कलाक 24 कलाक पोइ उन्हनि हिन जी हयाती बचाए वरिती? उन्हनि हयाती बचाए विधी। उन्हनि सिंगे तव्हां हिनखे तॾहिं गिले खणी आयूं हिनमहिल बि साहु त माने कोन्हे जो उथी घुमे जा हले। तुंहिंजी अपील कहिड़ी आहे? मुंहिंजी अपील इहा आहे त मुंहिंजो अदालत चे मूंसां फ़ैसिलो थिए मुंहिंजो हक़ थिए मूंसां न हक़ आहे ज़ुल्म आहे। साईं मुराद अली शाह खे तुमार थो कयां आसिफ साहब खे अर्ज़ु थो कयां आईजी साहब खे अर्ज़ु थो कयां DSP साहब खे अर्ज़ु थो कयां सूबेदार साहब खे थो कयां बिलाल खे थो कयां एॾो असर ज़ुल्म आहे न हक़ आहे हे मूंसां न हक़ थी बसि अलाह जे वास्ते मुंहिंजो अदालत खे घुरी। नाज़रीन ही हाजी अली हसन खोसो ऐं संदसि पुटु संदसि भाइटिया मौजूदु हुया ऐं हिननि एहतिजाज कयो आहे मेराण प्रेस क्लब टीम जे अॻियां। हिन जो चवणु आहे त असांजो ॻोठु आहे मज़ार खोसो ऐं उन में अॻ में मुंहिंजो पुटु मुंहिंजा भाइटिया मुंहिंजी भाइटी ज़रई दवाऊं जेके ज़हरीली कुएमार दवाऊं आहिनि उहे वठी करे ऐं उहे मरी चुका आहिनि। उनखां पोइ कल्ह वरी चोथों जेको मुंहिंजो नौजवान पुटु हुयो अली दोस्त उन बि ज़रई दवा वठी करे ऐं ख़ुदकुशी जी कोशिशि कई जंहिंखे लाड़काणे असां इलाजु कराए उनजी हयाती बचाए वरिती आहे। हिन जो चवणु आहे त दुकानदार जेके आहिनि बिगैर तस्दीक जे बिगैर पुछण जे बिगैर कंहिं वॾे माण्हू जे उन्हनि खे ज़हरी दवाऊं ॾेई था छॾनि ऐं नौजवान जेके घरू अणबड़त था अची करे दवाऊं वठी करे ऐं पंहिंजूं हयातियूं विञाए रहिया आहिनि। हींअर ताईं पुलिस कोई एक्शन न खयो आहे। हिन अपील कई आहे SSP खे DIG खे IG खे ॿियनि वस वारनि खे त हीअ जेके गैरक़ानूनी दवाऊं ॾेई रहिया आहिनि जिन जे करे असांजा मासूम नौजवान पंहिंजूं हयातियूं विञाए रहिया आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन खयो वञे। ऐं उनखां अलावा हिन वधीक चयो त आऊं इन्हनि दुकानदारनि खे पंहिंजे हिसाब सां इन्हनि खां फ़ैसिलो बि वठंदुमि पंहिंजनि मोज़िज़नि वटि दांह बि खणी वेंदुमि। हीअ हिते मौजूदु हुया हाजी अली हसन खोसो ऐं संदसि ॿिया ॻोठाणा।